अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु तकरार ड्रामे जे हवाले सां वॾी ख़बर तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो, ही ख़बर तव्हांजे कम जी ख़बर आहे। हिन नंढिड़े वीडियो में वॾी अपडेट आहे। अॼु जेका असां ॻाल्हि कंदासीं तकरार ड्रामे जे बारे में हिकु मुख़्तलिफ़ मौज़ू तव्हांजे साम्हूं आंदो आहे। तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे तकरार ड्रामो जेको कामयाबु ड्रामो आहे, हिन टाइम हू ट्रेंडिंग में हुयो ऐं उन खे कोई बंदि करे सघे थो। जंहिं ड्रामे खे चांस हुजे उहो ड्रामो कॾहिं बि बंदि न थींदो ऐं न ई थियणो आहे। छाजे करे जेको ड्रामो चांस में हूंदो आहे, कामयाबु हूंदो आहे, उन जूं क़िस्तां वधाए करे 500-600 क़िस्तां बि कयूं वेंदियूं आहिनि। लेकिन ड्रामा कुझु वक़्त जे लाइ इन लाइ बंदि थींदा आहिनि त शूटिंगनि जा मसइला थींदा आहिनि। शूटिंग हिन टाइम हली रही आहे। तव्हां ॾिसो ज़ुल्फ़कार बुर्दी जे चैनल ते, मीर जे चैनल ते, हाजन प्रेमी यानी सजाल ख़ान जे चैनल ते उन्हनि जा वीडियोज़ अची रहिया आहिनि। तव्हांखे असां बार बार ॿुधाईंदा आहियूं त शूटिंग हली रही आहे। ड्रामो अन क़रीब अची वेंदो ऐं थी सघे ईद जे वेझो वेझो ड्रामो स्टार्ट थी वेंदो। लेकिन जीअं एडिटिंग वग़ैरह सभु कुझु हाणे मुकमिल थियण वारी आहे। इहे अहिड़ा ड्रामा, कामयाबु ड्रामा कॾहिं बि ख़तमु न आहिनि थींदा ऐं न ई वरी इहे बंदि थींदा आहिनि।